تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. تعاونوا على البر والتقوى. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा करोड़ा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी नमाज़ बा जमात नसीब फरमाई। अल्लाह तबारक व ताला कुरान पाक जे इन आयत जे अंदर उम्मत मुहम्मदीअ जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो पैगाम बयान फरमायो आहे त नेकीअ जे कम में, तक़वा ऐं परहेज़गारीअ जे कम में हिक ॿिए जो ताउन कंदा कयो, हिक ॿिए जी मदद कंदा कयो, हिक ॿिए जो साथ ॾींदा कयो। पोइ जेतिरा नेकीअ जे कम में माण्हू गॾु हूंदा ओतिरो उन्हनि जी ताक़त वॾी हूंदी। थोरो मिसाल ॾियां, असां जॻह जी छत ते विझंदा आहियूं, पोइ जेको गार्डर या जेको टीयर कमज़ोर हूंदो आहे उन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि मिलाईंदा आहियूं त सॼी छत जो वज़न खणी वेंदा आहिनि। विचों गार्डर, साइड वारो गार्डर को कमज़ोर हूंदो उते ॿियो मिलायोसि त जेसिताईं नओं अचे उहा त परे ॻाल्हि आहे, पुराणा ई पुराणा ॿ मिलायो त नए जेतिरो कमु करे वेंदा आहिनि। गॾिजण में एॾी वॾी ताक़त आहे। उन ताक़त जो अंदाज़ो तॾहिं थींदो आहे जॾहिं माण्हू गॾिजी कमु कंदो आहे। हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां, हिकिड़ो माकोड़ो आहे, खखड़ीअ खे खणण जी कोशिशि थो करे। खजूर जी खखड़ी आहे, कोशिशि थो करे त इहा खणा पंहिंजे ॿिड़ ते वञी करे पहुचायां, पर ॻरी आहे, हिन खां खॼे नथी। ज़ोर ॾींदो आहे, खणी करे गेलींदो आहे, कुझु जेसिताईं सह पवंदी अथसि तेसिताईं गेलींदो आहे, पर जॾहिं हिन खां अकेले सिर न गेलजंदी आहे पोइ छा कंदो आहे, हुनखे उते छॾे दौड़ी वञी करे ॿियनि माकोड़नि खे सॾाईंदो आहे। ॿिया माकोड़ा गॾाईंदो आहे, पोइ खोड़ सारा गॾिजी करे हुनखे गेलींदा आहिनि। एतिरे ताईं कामयाबु थींदा आहिनि जो ज़मीन तां गेले, दीवार ताईं मथे खणी करे छत ताईं बिरड़ो हूंदो अथनि उत वञी पुॼाईंदा आहिनि। अकेले जी त बात ई कान ई माकोड़े जी जो इहा खखड़ी खणी करे मथे पुॼाए। इन सां ॿिया जॾहिं गॾिजी आहे त हेॾी वॾी गरी जेका हुननि जे जिस्म खां 5 ॾह भेरा वज़नी हुई उनखे खणी करे पहुचायूं। मुंहिंजा भाउ, दुनिया जे हिन ज़िंदगीअ में उम्मत मुहम्मदीअ जे मथां अल्लाह तबारक व ताला ईअं खखड़ीअ वांगुरु हिकु वज़न रखियो आहे। कहिड़ो वज़न आहे उहो? कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिलमारूफ व तनहौना अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह वलौ आमन अहलुल किताब लकान खैरन लहुम। वॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक में हिन वज़न जे बुनियाद ते बयानु फरमाया आहिनि। तव्हां बहितरीन उम्मत आहियो, तव्हां बहितरीन उम्मत आहियो, सभिनी उम्मतुनि मां भले में भला हो। एॾो वॾो लक़ब ॾिनई, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास, भला उम्मती हो तव्हां सभिनी उम्मतुनि मां। छाजे करे इहो एॾो वॾो लक़ब मिलियो? त सभिनी खां भला हो, हिन जे करे त उखरिजत लिन्नास, माण्हुनि जे फ़ाइदे जे लाइ तव्हां पैदा कया विया हो। तव्हांखे चूंडे करे कढियो वियो आहे माण्हुनि जे फ़ाइदे जे लाइ। साईं, माण्हुनि खे असां कहिड़ो फ़ाइदो ॾींदासीं? अल्लाह ताला फरमायो तअमुरून बिलमारूफ व तनहौना अनिल मुनकर, चङाईअ जो ॾस ॾींदव माण्हुनि खे, बुराईअ खां रोकींदव। इहा ज़िमेदारी आहे, इहा ज़िमेदारी आहे। चङाईअ जो ॾस ॾियणु, बुराईअ खां रोकणु, इहा ज़िमेदारी आहे। इहो वज़न आहे खखड़ीअ वांगुरु। पोइ कॾहिं कॾहिं चङाई करणु, चङाईअ जो ॾस ॾियणु, इहे ॿई अमल एॾा वज़नी थी पवंदा आहिनि जो मुआशरे में कॾहिं माण्हू चङाई न करे सघंदो आहे, न करे सघंदो आहे। कॾहिं चङाई कंदो आहे त बदिले में बुराई मिलंदी आहे, कंहिंसां चङाई कंदो आहे त बदिले में बुराई मिलंदी आहे।
कंहिंसां चङाई कंदो आहे त बदिले में जुठ थींदी आहे, पोइ माण्हू चङाई करणु छॾे वेंदो आहे। हाणे अहिड़े माहौल में चङाई करणु ॾुखियो थियो न। उन माकोड़े वांगुरु खखड़ी खणण जी हुनखे ॾुखी हुई इहो वज़न, हाणे चइबुसि चङाई कर। न बाबा, चङाई सादा माण्हू चई छॾींदा आहिनि, चङाई कुते जी जोड़ चवंदा आहियूं, लफ़्ज़ ग़लति आहे इंतिहाई। चङाई कबी आहे, भले मोट ॾियण वारो बुरो हुजे, बुराईअ सां मोट ॾे, पर चङाई कबी आहे। पर माण्हू चङाई करणु छॾे विया आहिनि, छो त बदिले में बुराई थी मिले। बदिले में बुराई ॾियण वारा केरु आहिनि? जानवर, जिन, मलाइक, हैवान, भूत, पखी परंदा। इहे असांजा ई मुस्लमान भाउर आहिनि। असां मुस्लमान आहियूं, असां जेके बदिले में बुराई ॾींदा आहियूं, चङाईअ जे बदिले में बुराई। पोइ तॾहिं त सियाणनि चयो आहे, सियाणनि चयो आहे चङाई कबी आहे, चङाईअ जो ॾस ॾिबो आहे, पर थोरो मौक़े जी तलाश करे, माण्हूअ खे ॾिसी करे, सोचे सम्झी करे चङाई कबी आहे। जेकॾहिं चङाई चवण मां फ़ाइदो थो थिए, दीन जो, दीनदारीअ जो, मुआशरे में बहितर बणजण जो, ख़ुश अख़लाक थी पवण जो फ़ाइदो थिए थो, पोइ त चङाई ॾसजे। पर जेकॾहिं चङाईअ जे चवण मां हचूं बुराई थी फैलिजे, हसूं ज़िद्दीअत थी फैलिजे, हचूं नुक़सान थो फैलिजे, त पोइ ज़रा चङाई बि कबी, पर माण्हू माण्हूअ खे ॾिसी करे, सोचे सम्झी करे। जेकॾहिं कोई माण्हू सफ़ा बुछड़ो ऐं बुरो थी पियो आहे, उनखे चङाई कर चइबी, तो बदिले में अहिड़ी बुराई कंदो जो माण्हू ॿिए कंहिंखे चङाई चवण में छॾे ॾींदो। तंहिंजे करे उनखे फ़िलहाल छॾियो, ॿियनि माण्हुनि खे चङाई जो ॾस ॾियो, ॿियनि खे चङो बणायो, ॿियनि खे नेकीअ जो ॾस ॾियो, ॿियनि खे तालीम अख़लाक जी तरबियत जी ॾियो, ॿियनि खे पाण सां गॾु बणायो। पोइ छत जे वज़न खणण वांगुरु 2 त 12 थी पओ, मुठ बणिजी पओ, हिकिड़ो चंबो बणिजो, चंबो बणिजो, पोइ इहो हिकिड़ो अकेलो थी पियो न, इहो अकेलो लुड़ी वेंदो पाण। इहा हिकमत आहे। मिसाल थोरो ॾियां, कांव हिकिड़े भेरे मथां घुमे पियो झंग में, धप आयसि त को हिते को ढूंढ को जानवर मरी वियो आहे, वञा किथां का ॿूटी पटियां। कांव पियो फिरे झंग में, ॿकरी हिकिड़ी हुनखे घुमंदे नज़र आई। सम्झाइण जे लाइ हिकिड़ो मिसाल थो ॾियां, हक़ीक़त सां हिन जो को तालुक न आहे। कां चयो ॿकरीअ खे, ॾे ख़बर झंग में ईअं ॿे कंदी थी वती, बगड़ जो शींहं जो भउ नथो थिए छा, मथां चंबे में झटे वञई, खणी वञई, खावई, रड़के खाई वञई, हॾा बि चॿाड़े वञई। चईंसि मूंखे भउ कोन थींदो आहे। छो? चईंसि हिकिड़ी शींहं जी मादी बच्चा ॼणे 2 मरी वई, पोइ मां हुन जे बच्चनि खे खीर पियारियो, चङाई कई। हाणे उहे बच्चा हुन जा जवान आहिनि, उन्हनि बच्चनि, शींहं जे बच्चनि जेके हाणे जवान आहिनि, उन्हनि सॼे झंग में ऐलान करे छॾियो आहे त हीअ ॿकरी असांजी माउ आहे, हिनखे जेको वठंदो हुनखे असां वठंदासीं। इन जे करे हाणे मुंहिंजे लाइ चङाई, मुंहिंजे लाइ फ़ाइदेमंद साबित थी आहे। सॼे झंग में मां घुमंदी फिरंदी वठंदी आहियां, मूंखे केरु बगड़ त छा, कुकुड़ कांव त छा, पर शींहं बि मूं ॾे का मेरी अख सां नथो ॾिसी सघे, छो त मुंहिंजी चङाई मूंखे फ़ाइदे में अची वई। कांव चयो जे चङाई फ़ाइदो ॾींदी आहे त पोइ भला बि मां बि चङाई कयां। घुमे त पियो न मथे झंग जे मथां, पाणीअ जे हिकिड़े तलाउ ते नज़र पियसि। चई लां भला पाणीअ जा 2 ठोंगा हाणे 2 ढुक पियां। जॾहिं लथो पाणीअ ते तॾहिं नज़र आयसि हिकिड़ो कोउ पाणीअ में ॿुॾंदे। हिन छा कयो, उॾामी वञी करे हुन कोए खे ठोंगे में खयईं मथे। चङाई थो कयां, जीअं ॿकरीअ चङाई कई, मां बि चङाई थो कयां। हुनखे चङाई जो फ़ाइदो थियो, मूंखे बि चङाई जो फ़ाइदो थींदो। हिन कोए जंहिंखे कांव ठोंगे में कोए खे खयो, खणी अचे कांव हिकिड़े कपर ते रखियुसि। को सॼो आलो चलो घुमी भॼी न पियो सघे, साणो थी वियो। हिन पंहिंजा पर हलाए कांव हुनखे हवा ॾिनी। हवा ॾेई करे हिन जो पाणी भुजनि मां ख़ुश्क कयईंसि। जंहिं महिल ताज़ो तमामु थियो, तंहिं महिल पंहिंजा पर हीअं मथां रखी, जीअं कुकड़ पंहिंजे बच्चनि खे लिकाईंदी आहे, कांव हिनखे पंहिंजे परनि में लिकाए हिनखे हीट ॾिनी पंहिंजे जिस्म जी, त थोड़ी हीट अचेसि, सर्दी लॻी वई अथसि, थधो थी वियो आहे, साणो थी वियो आहे, साहु पएसि, पोइ पाण भॼंदो। जंहिं महिल हुनखे कोए खे पंहिंजे परनि में लिकाए हीट ॾिनई, चङाई पियो करे न, हीट ॾिनई। कोए छा कयो, जॾहिं हुनखे साहु पियो सम्झ पई त हाणे मां ताज़ो तवानो, उतां ई हुनजा पर कतरणु शुरू कयईं।
उतां ई हुनजा पर कतरण शुरू कयईं। एतिरा कतरे वियो हुनजा पर हीट वठंदे वठंदे जो कां चयो त हाणे भला हे हीट वठी वियो आहे, चुर पुर थो करे, उथां मां भला उॾाम भरियां, मां उॾामी वञा, त हे बि भॼे थो पाण। जंहिंमहिल जो उॾामियो तंहिंमहिल ख़बर पियसि त खंभ कतरियल हेठि किरसि, इहो बिना परनि जे, बिना खंभनि जे, कतरियल परनि जे ईअं जो चुंग ॾिनई उॾामण जे लाइ, बुल ॾिनई, किरी पियो, किरी पियो, वरी उॾियो, वरी किरी पियो, वरी उॾियो, वरी किरी पियो, ॿिनि टंगुनि ते बुल ॾींदो, टप ॾींदो, उन ॿकरीअ वटि पहुतो। तो रिजू मूंखे चयो चङाई कई हुअमि त चङाई मूंखे फ़ाइदो ॾिनो, मां चङाई कई, हेॾुसि पर कतराए वॼण। ॿकरीअ चयोसि पुट चङाई बि ॻोल्हे सोचे सम्झी कंहिं माण्हूअ सां कबी आहे, वक़्त ते कबी आहे, ॾिसी वाइसी कबी आहे चङाई, अहिड़े सां न कयो चङाई जो ॻिचीअ पइजी वञे। सम्झण जे लाइ मिसाल काफ़ी आहे न। कॾहिं कॾहिं चङाई कबी आहे पर ॻिची पवंदी आहे। मुंहिंजे इन मिसाल जो मक़सदु कतानी इहो कोन्हे त चङाई कजे ई न, चङाई कबी आहे, पर कॾहिं कॾहिं चङाईअ जो बदिलो बुराईअ सां मुआशिरे सॼे खे लोड़े थो, उते उन माण्हूअ खे छॾियो जंहिंमां बुराई फैलजंदी। अञा ॿियो मिसाल ॾियां हिन मिसाल खे ताक़तवर करण जे लाइ। बाग़ में वेठी आहे माखी, अंबनि जो बाग़ आहे, उथंदे खां ई मालिक जेकॾहिं हुन अंबनि वारे बाग़ मां अंब पटणु चाहे थो, सिधो उन अंब मां पटींदो जंहिं अंब में माखी वेठी आहे, त माखी चिड़ंदी, सॼे बाग़ मां अंब पटणु न ॾींदसि। छा कंदो? उथंदे खां ई जेकॾहिं इन अंब खे थो वठे, अंब पटींदो त अंब चुरंदो न, छेड़छाड़ थींदी न अंब जे टारनि सां, माखी उथंदी त सॼे बाग़ मां हिनखे अंब पटणु न ॾींदी। सियाणो हूंदो त छा कंदो? अबा इन अंब खे फ़िलहाल छॾियो, सॼो बाग़ पटियो, पछाड़ीअ में हिनखे ॾिसंदासीं। जॾहिं सॼो बाग़ पटिजी वेंदो, पोइ हाणे जे इहो अकेलो अंब हिन बाग़ाईअ जो रहिजी वियो त बि चवंदो भला ख़ैर आहे, नुक़सान खां बचण जे लाइ मुंहिंजो कमु थी वियो, रहिजी वियो त बि ख़ैर आहे। जे सम्झई त हाणे मूंखे तब छॾिणो न आहे, पटणो आहे, हाणे हुनखे छेड़ कंदो, हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, टे दफ़ा, हाणे हिन माखीअ जी छेड़ हिनखे नुक़सान न ॾींदी, छो त सॼो बाग़ पटे चुको आहे न। ये मिसाल ॾिना अथनि हिकिड़ा त नसीहत कबी, तंबीह कबी, तरबियत तालीम कबी, पर ज़रा उन मौक़े उन मुनासिबत सां जिते तालीम ऐं तरबियत फ़ाइदो बि ॾे। ईअं न त बिना मौक़े जे, बिना मुनासिबत जे रस्ते वेंदे कंहिं माण्हूअ खे तेज़ तिखनि लफ़्ज़नि सां नसीहत करे छॾिजे, उहो मोट में रुगो ॿ लफ़्ज़ चई छॾे त तूं वरी अहिड़ो मोतबर ऐं फलाणा फलाणा कम जो कयो थींदो। इहा नसीहत हिनखे मारे वई न, इहा नसीहत जो लफ़्ज़ हिनखे चङाईअ जो ॻिच पइजी वियो न, तंहिं करे इहा नसीहत करे सां साॻाई लफ़्ज़ जे पंहिंजे मुंहं सां त बि बचाव थिए सां, सभिनी जे साम्हूं चई सां हड़ सली। मालूम थियो दीन ऐं दुनिया जे ज़िंदगीअ में असां त हिकमत खां कमु वठंदा आहियूं, समझदारीअ खां कमु वठंदा आहियूं। इन समझदारीअ खां कमु वठी करे दुनिया जा कम कयूं था, दीन जो कमु छो नथा कयूं असां समझदारीअ खां कमु वठी करे? दुनिया जे हर कम में असां कस खाऊं था, दीन जे कम में छो कोन था खाऊं कस? मिसाल तौर ते असांजो हिकिड़ो नओं नस्ल नौजवान आहे, हर पीउ जी तमन्ना आहे मुंहिंजो औलाद सुधरी वञे, हर पीउ चाहे थो मुंहिंजो औलाद सुधरे। अब कीअं सुधरंदो? अब स्कूल पढ़ायो, कॉलेज यूनिवर्सिटी पढ़ायो, मस्जिद मदरसो पढ़ायो, वॾड़ा थी विया नथा पढ़नि, चयो नथा वठनि, थोरा ज़िदी थी विया, अब सुधारणा बि आहिनि, नथा पढ़नि, नमाज़ रोज़े जे वेझो न आहिनि, स्कूल में नथा वञनि, घुमनि था रुलनि था, त बि बाबा सुधारणा। छा कबो? हिकिड़े कारीगर वटि विहारियो, मिस्त्रीअ वटि, कंहिं दर्जीअ वटि, कंहिं रखण वटि, कंहिं मैकेनिक वटि, कंहिं न कंहिं उहो गाॾियुनि जी जेके सर्विस था कनि उन्हनि वटि, कंहिं न कंहिं स्टोर ते, कंहिं दुकान ते, कुझु न कुझु कमु सिखे बि अॻिते हली करे पाण करे। हाणे जंहिंमहिल उते कमु जेसीं ताईं सिखंदो, तेसीं ताईं छा ख़्यालु आहे? पहिरें ॾींहं ते ई उस्ताद हुनखे पंहिंजे सीट ते विहारे सेखारींदो, हाल ॿुहारी ॾे, हल हल छिनकार विनकार कर, हल हल चांहि वठी आ, हल 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 पोची हण, हाल फ़िलहाल थोरो उनखे ॿिया कम ॾसे, उनखे पाण सां पको कंदो,
पोइ हुनजे तबियत खे ॾिसंदो त हा सुलझणो आहे, सिधो आहे, भलड़ो आहे, सबाजड़ो आहे, सिखण जी हिन में शौक़ु आहे, तमन्ना आहे, आस्ते आस्ते पोइ हुनखे सेखारींदो वेंदो, ख़ुदि ब ख़ुदि अहसासु थींदुसि। असां उन वक़्तु बर्दाश्त कंदा आहियूं, हा हा भले ॿुहारियूं ॾे, असांजो मुंहिंजो पुटु आहे न, भले भले ॿुहारियूं ॾे, सिखंदो बाक़ी कीअं, सिखंदो बाक़ी कीअं, भले भले उस्ताद जो भले पोचूं पोचूं हणे, भले कोप वोप धोए, भले भले उस्ताद चए सो गिरीस में हथ थांव जेके ख़राब थिया अथसि, बुर्श या नट पाना जेके भले भले उन पेट्रोल सां धोए, सिखंदो बाक़ी कीअं। इहे सभु उस्ताद दड़का सड़का ॾींदो त इहे सभु बर्दाश्त कंदा आहियूं, सिखंदो बाक़ी कीअं। इहा असांजी बर्दाश्त, इहा असांजी सहप दुनियादारी सिखण जे बारे में आहे। पर तवजो खपे, इहो साॻियो ई ॿार असां जेकॾहिं कंहिं उस्ताद वटि क़ुर पाक पढ़ाइण लाइ छॾींदासीं, ऐं उस्ताद जे करे चपा हणी वियो त असां बर्दाश्त कोन थींदी। दुनिया जे हासिल करण जे लाइ असां सभु कुझु बर्दाश्त कयूं था, दीन हासिल करण जे लाइ असां में बर्दाश्त काॾे निकिरी वई हुन वक़्तु यार। इहे असांजूं आहिनि कमियूं आहिनि, कमज़ोरियूं आहिनि, इहे असांजो खोट आहे असांजे अंदर में, दीन जे बारे में असां खोट आहियूं, तॾहिं असां में खोट आहे न, असांजे औलाद में दीन जो खोट मुंतक़िल थो थिए। वरना त असांजो कमु हिन दुनिया जे ज़िंदगीअ में दीन जो कमु वॾो मज़बूत आहे। दीन सिर्फ़ु निमाज़ रोज़ो पढ़णु पढ़ाइणो न आहे, दीन सिर्फ़ु क़ुर पाक पढ़णु पढ़ाइणो न आहे, सच पच दुकान खोले विच बाज़ार में हक़ हलाल सां मुनासिब रेट सां कारोबार करणु बि दीन आहे। बग़ैर व्याज जे, बग़ैर वादीअ जे, बग़ैर कंहिं पाड़े वारे दुकानदार खे सज़ा ॾियण जे करे रेटनि में हेराफेरी करण जे, बग़ैर कंहिंजे साड़ हसद में अची करे कंहिंखे तबाह करण जे, का नई पॉलिसी खेॾण जे, कारोबार विच बाज़ार में वेही करे इहो दीन आहे। दीन रुगो इहो न आहे त ॾाढ़ी हुजे पटको हुजे, जंहिं बि माहौल में वञो दीन जे उसूल सां वञो, इहो दीन आहे। इन हिकिड़े दुकानदार जॾहिं दीनी माहौल सां दुकानदारी शुरू कई, ग्राहकनि सां न बुछड़ो बुरो ॻाल्हाए, न कंहिंजो अहिड़ो बुरो बुछड़ो सहे, पंहिंजे दीन जो कमु बि कंदो वञे, ॿ लफ़्ज़ नसीहत जा चवंदो वञे, अदा नमाज़ बि पढ़ंदा कयो, सौदो बि लिखे, सभु कुझु करे, भाई नमाज़ बि पढ़ंदा कयो। केतिरा ई डॉक्टर आहिनि पंहिंजे मेज़ ते पर्चो दवाउनि जो ठाहे रखियो अथनि, पंहिंजो कमु पंहिंजे शोबे जो कंदा आहिनि, उन पर्चे ते दीन जूं ॻाल्हियूं बि लिखाए छॾियूं अथऊं। हर माण्हू कीअं बि चवंदा आहिनि, अदा नमाज़ बि पढ़ंदो कर, दवा बि खाइजां, हला कंदो सही थींदी। पंहिंजे शोबे में रही करे दीन जे दावत जो कमु बि कजे, पंहिंजे शोबे में रही करे शरीयत जे ॾिनल तरबियत मुताबिक़ पंहिंजो कारोबार कजे, पंहिंजो धंधो कजे, पंहिंजी खेती बाड़ी कजे, ज़मीन कजे, जेको कमु वणेसि दुनिया जो करे, दीन जे ॿुधायल तरीक़े उसूल मुताबिक़ करे, इहो दीन आहे। दीनदारी को न चइबो आहे त ॾाढ़ी पटको हुजे, मस्जिद में हुजे, नमाज़ रोज़ो करे, क़ुर पढ़े पढ़ा, बसि इहा दीनदारी आहे, बाक़ी दीनदारी न आहे। बाज़ औकात कॾहिं हिन ॾाढ़ी ऐं पटके वारनि खां वधीक रेॾा जा दीनदार हूंदा आहिनि। इहा ॾाढ़ी बि दीन जी हिकिड़ी निशानी आहे, पर ॾाढ़ीअ जे हूंदे को जेकॾहिं बेदीन हुजे त सभु ॾाढ़ी ऐं पटके वारा जीअं मौलवी न आहिनि, जीअं ॾाढ़ी ऐं पटके वारा सभु आलिम कोन्हनि, त ईअं सभु रेॾा जा जाहिल ऐं ज़िदी बि कोन्हनि, रेॾा जा बेबाख़लाक, बाकिरदार, बाशरा माण्हू खां वधीक सुहिणे अख़लाक वारा हुजनि त उनजी हैसियत वॾी आहे। इहो ज़रूरी कोन्हे त मां दीन जी दावत जो कमु कयां त पोइ मुंहिंजे लाइ ॾाढ़ी पटको हुजे ज़रूरी आहे। ॾाढ़ी पटको जो कोन्हे को त पोइ मां कीअं दीन जी दावत ॾियां? न, अल्लाह जे तरफ़ खां असांखे ज़िमेदारी मिलियल आहे दीन जे कम जी। कुंतुम खैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास, तव्हां चूंडियल आहियो माण्हुनि जी रहनुमाईअ जे लाइ। पोइ असां जॾहिं दावत जो कमु कंदासीं न, ज़मीर असांखे उन वक़्तु मलामत कंदो जॾहिं असांजे चहिरे ते ॾाढ़ी न हूंदी। असांजे अंदर में जेके ऐब हूंदा, चोरीअ जा, नऊज़ बिल्लाह, शराब जा, ज़िना जा, बुराइनि जा, ऐं असां दीन जे दावत जो कमु कंदासीं न, उन वक़्तु आहिनि असांजी दिलि इन नसीहत सां टच जंहिंमहिल न थींदी न, ज़मीर मलामत कंदो वेंदुसि त माण्हुनि खे कीअं नसीहत करी पियो, पंहिंजे ऐबनि ते नज़र ज़ालिम न विधी अथई। इहो जंहिंमहिल ज़मीर हिनजो ज़िंदा थी वियो न, हे सुधरी वेंदो। अल्लाह ताला क़ुर पाक जे अंदरि चयो आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू लिम तक़ूलूना मा ला तफ़अलून, ईमान वारो जेके ॻाल्हियूं चओ था पाण कयो छो नथा ईअं। बाज़ औक़ात असां वालिदैन औलाद खे ॾसींदा आहियूं निमाज़ पढ़ो, पर पाण सुता पिया हूंदा आहियूं, पाण पंहिंजी आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, चवंदा आहियूं त औलाद सफ़ा हिकु नंबर जी सुधरियल हुजे।
उन वक़्तु उन वालिदैन खे नसीहत कंदे कंदे ज़मीर मलामत कंदो त पाण नथो सुधरी ऐं ॿियनि खे थो सुधरण जो वाइज़ो नसीहत कंदो वञी, हिकु ॾींहुं पाण बि सुधरंदो। पर जे नसीहत करण खां ई पाण मुड़ी वियो, शैतान इहा मल मारे वियुसि त पाण पढ़ी कोन थो, हिननि खे नसीहत थो करी, तॾहिं त हे बि चयो कोन था वठनि, तंहिं करे नसीहत करणु ई छॾ। हाणे नसीहत करणु ई जॾहिं छॾे ॾिनई, उन ॾींहं खां हिन घर सॼे जी तबाही आहे। नसीहत कंदो अचे, अगरचे पाण में उहे चङायूं न बि हुजनिसि त बि नसीहत करे चङाई चवे, भले पाण में उहे चङायूं न अथसि त बि हिकु ॾींहुं चवंदे चवंदे हिन जे ज़बान जो असरु हिन जे दिलि ते ज़रूरु थींदो ऐं सुधरी वेंदो। असां दीन खे सम्झो कोन्हे को, छो कोन सम्झो आहे? असां दीनदारनि खां परे आहियूं, सच अथव, क़ुरान वारनि खां परे आहियूं, क़ुरान हदीस खां परे आहियूं। उलमा सुलहा जमात जा ई साथी वीचारा जेके दर दर वञी करे महिनत कंदा आहिनि, उहे पंहिंजा घर ॿार धंधा कारोबार इहे सभु छॾे करे असांखे जाॻाइण ईंदा आहिनि, असांखे होशियारु करणु ईंदा आहिनि, दर खड़काए नमाज़ ते अचिजो। सचपच सोचण जी ॻाल्हि आई आहे। उन वक़्तु इहो अंदाज़ अजीब आहे, यार पाड़े जे माण्हुनि कंहिं बि मुंहिंजो दर खड़काए मूंखे कोन चयो त नमाज़ ते अचिजा। अल्लाह ताला ही माण्हू मुंहिंजे दर ते किथां मोकिलियो? हर पंजाब खां, कराची खां, सिबीअ खां, ख़ैबर पख्तूनख्वा खां, अलाए किथां माण्हू आयो आहे असांजे हिन शहर जे हिन वेझी पाड़े वारी मस्जिद में, इहो मुंहिंजे दर ते अची करे चवण आयो आहे नमाज़ ते अचिजा। अल्लाहु अकबर। क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह सां पुछंदो, अलम यातिकुम नज़ीर, तव्हांखे डिॼाइण वारा कोन आया, सच चवण वारा कोन आया? उन वक़्तु माण्हू चवंदो, भला क़द जाअना नज़ीर, हाओ साईं आया। पोइ तूं कोन सुधरी? सच चवण वारा, दीन सेखारण वारा दर दर हली आया, पोइ तूं कोन सुधरी? छो? वो जवाब ॾींदो, फकज़्ज़बना वक़ुलना मा नज़्ज़लल्लाहु मिन शै। साईं असां हुननि खे हुन वक़्तु कूड़ो सम्झंदासीं, अड़े हल पाण में अहिड़ा हेब लॻा पिया अथई, वरी मूंखे थो चङाई ॾसी। कॾहिं हीअं चवंदा हुआसीं उनखे रद्द करण जे लाइ, कॾहिं हीअं चवंदा हुआसीं त अल्लाह ताला इहे ॻाल्हियूं कोन कयूं आहिनि जेके तूं थो चईं। उन दौर जे काफ़िरनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहे लफ़्ज़ चया त तूं जेके साईं ॻाल्हियूं करीं थो न, अल्लाह ताला इहे नाज़िल कोन कयूं आहिनि। उन वक़्तु इहो किरदारु काफ़िरनि जो। अॼु असां मुस्लमाननि में जेकर कोई मुस्लमान उथी कंहिं आलिम, कंहिं जमात जे साथीअ, कंहिं साबिड़े वीचारे खे कोई चवे त तूं पाण सुधरो आहे, तो में पाण में हेड़ा हेड़ा हेब आहिनि, या इहा ॻाल्हि तोखे ठहे ई कोन थी। हाणे ॿुधायो ज़रा किरदारु जाचो। उन ज़माने में इहा मोट बुरी काफ़िरनि जी हुई, कंहिंखे पियो ॾे? अल्लाह जे पैगंबर खे। हिन ज़माने में अॼोके दौर में इहा मोट केरु थो ॾे? हिकिड़ो मुस्लमान आहे, ॿिए मुस्लमान खे थो ॾे। हे बि मुस्लमान आहे जेको काफ़िरनि वारो किरदारु थो अदा करे। दावत तबलीग ॾियण वारो बि मुस्लमान आहे, अगरचे कमज़ोर अमलनि में खुटल आहे, केतिरियूं ॻाल्हियूं केतिरियूं कमज़ोरियूं अथसि, पर इन किरदार में पैगंबर वारे हैसियत सां, पैगंबर वारो नियापो उन ज़िमेदारीअ सां अॻियां बीठो आहे। हाणे हिन जे मुखालिफ़त में अचण वारो माण्हू जेको आहे उहो बि मुस्लमान आहे। हाणे किरदारु ज़रा भेटियो, हे खुटल अमलनि सां जेको दावत थो ॾे उनजो किरदारु पैगंबरनि वारो आहे, ऐं हो जेको तनक़ीद पियो करे उनजो किरदारु काफ़िरनि वारो आहे। ज़रा नज़र त विझूं गहराईअ सां, ज़रा नज़र त विझूं गहराईअ सां त असांजो किरदारु काॾे पियो वञे, असां कहिड़े पासे पिया वञूं, कहिड़ी लाइन सां पिया वञूं। कॾहिं मुखालिफ़त कंदा आहियूं उलमा जी, कॾहिं मुखालिफ़त कंदा आहियूं दीनदारनि जी, कॾहिं मुखालिफ़त कंदा आहियूं जमात वारनि साथियुनि जी, कॾहिं मुखालिफ़त कंदा आहियूं ख़ुदि मस्जिद मदरसे सां मुंसलिक कंहिं ॾाढी पठीअ वारनि जी मुखालिफ़तूं कयूं। दुनिया जे हर फील्ड में बुछड़ायूं बुरायूं आहिनि, उन्हनि जूं असां खां बर्दाश्त थींदियूं आहिनि, दीनदारनि जूं छो नथियूं थियनि? छा उहे मलाइक आहिनि छा? छा इहे आसमान तां लही आया आहिनि छा? ज़मज़म जन्नत जे पाणीअ मां धोतल आहिनि छा जो उन्हनि खां बुरायूं न थींदियूं? पर शाबस आहे लख भेरा हिननि नेकनि खे जो बावजूद कमज़ोरियुनि जे असांखे दीन ॿुधाइनि था, बावजूद कमज़ोरियुनि जे ई असांखे जाॻाइनि था, नमाज़ रोज़े जी तलक़ीन कनि था। पर अफ़सोस असां उन्हनि ते तनक़ीद करे शैतानी रवैयो अपनाए पंहिंजो पाण खे बि नाकाम कंदा आहियूं, उन्हनि जे दावत तबलीग जे तासुर खे बि मोड़ींदा आहियूं। असां हाणे वेंदा आहियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे इन सभिनी ॻाल्हियुनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। सो